बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरतुल हदीद आयत नंबर 23। अल्लाह से फरमाए थो, तर्जुमो आहे औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेकी अव्हां जे हथनि मां वयो तंहिं ते अरमान न कयो, ऐं जेकी अव्हां खे अता कयाईं तंहिं ते ख़ुशी न करियो। ऐं अल्लाह सभु कंहिं हठीले ऐं पाण पढ़ाईंदड़ खे दोस्त न रखंदो आहे। अॻियां ब्रेकेट में मां आयत नंबर 24 जो बि लिखियो आहे तर्जुमो, त कंजूसनि खे बि अलाह पसंदि न कंदो आहे। अॻे इहो तर्जुमो न आहे, एग्ज़ैक्ट उनजो मफ़हूम आहे त अलाह साईं कंजूसनि खे बि पसंदि नथो करे। यानी हिते अलाह साईं जीअं फरमायो आहे कि हठीले ऐं पाण पढ़ाईंदड़ खे दोस्त नथो रखे, यानी मग़रूर ऐं ज़िद्दी ऐं बदतमीज़ माण्हू, उन सां गॾु गॾु कंजूसनि खे बि अलाह साईं पसंदि नथो करे। अस्सलामु अलैकुम। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो, सूरह हदीद जी आयत नंबर 23। अलाह साईं फरमाए थो त जेकी अव्हां जे हथनि मां वयो तंहिं ते अरमान न कयो। अरमान माना अफ़सोस। छो त ज़िंदगी में असांखे काई बि शइ असां वटां वञी सघे थी, खसिजी सघे थी। अलाह ॾिनी आहे त उहा उन ॾे वापसि वञी सघे थी। त जेकी कुझु तव्हांजे हथनि मां वयो को माण्हू बि वञी सघे थो, को घर भाती, ठीकु आहे, को माल मिल्कियत, का शइ विञाइजी वञे, सिहत ख़तमु थी वञे, यानी सभु कुझु अलाह जो ॾिनल आहे न। असांजा जेके घर जा भाती आहिनि उहे अलाह जा ॾिनल आहिनि। असांजी सिहत, असांजी जान, असांजो माल मिल्कियत, रिस्क रोज़ी सभु अलाह जे तरफ़ां आहे। त अलाह साईं फरमाए थो त जेकी अव्हां जे हथनि मां वयो तंहिं ते अरमान न कयो। यानी जेको कुझु तव्हां वटां वञी चुको आहे, तव्हां खां खसिजी चुको आहे, वापसि थी वियो आहे, उन ते अफ़सोस न कयो। असांजो त न हो न, अलाह जो हो न ॾिनल, उन मोटाए वरितो। ऐं पोइ अलाह साईं फरमाए थो त ऐं जेकी अव्हां खे अता कयाईं तंहिं ते ख़ुशी न करियो। ऐं अलाह साईं जेको कुझु तव्हांखे नवाज़ियो आहे, तव्हांखे अता कयो आहे, ॾिनो आहे, उन ते ख़ुशी न कयो। ख़ुशी मतिलबु हिकिड़ो थींदो आहे शुकुरु करणु, शुकुरगुज़ार थियणु। ॿियो हूंदो आहे हिकिड़ो तकबर में, गुरूर में अची वञणु, त मूंखे त हाणे हे मिलियो आहे, मूंसां त हे सभु थियो आहे। त यानी जॾहिं असां सब्र जी ॻाल्हि कंदा आहियूं न, त उहा असांखे ॾुख में बि सब्र करिणो हूंदो आहे ऐं ख़ुशीअ में बि सब्र करिणो हूंदो आहे। ख़ुशीअ में बि आउट ऑफ कंट्रोल न आहे थियणो, बिल्कुलु मग़रूरीअ में न आहे अची वञिणो त बसि पंहिंजी कामयाबीअ ते या पाण खे कुझु हासिलु थियो आहे त उन ते इंसानु आपे खां ॿाहिरि निकिरी वञे। त अलाह साईं मना थो करे त ॾुख बि न कयो। तव्हां खां काई शइ खसिजी थी वञे, तव्हां वटां कुझु वापसि हलियो वियो, अलाह जो ॾिनो, अलाह मोटाए वरितो। पर जे अलाह तव्हांखे कुझु अता थो करे, कुझु ॾिए थो, त उन में मग़रूरी तकबर में न अची वञो ऐं कंट्रोल खां न निकिरो। सब्र कयो, पाण खे कंट्रोल में रखो। ऐं अलाह ऐं उन खां पोइ अॻियां आहे, ऐं अलाह सभु कंहिं हठीले ऐं पाण पढ़ाईंदड़ खे दोस्त न रखंदो आहे। हठीलो माना हठ वारो, तकबर वारो, ज़िद्दीरो, ऐं पाण पढ़ाईंदड़ जेको पंहिंजी तारीफ़ करे, पंहिंजो पाण खे कुझु सम्झे, ॿिए कंहिंखे कुझु सम्झे ई न, माना गुरूर में हुजे, तकबर में हुजे, वॾाई में हुजे। त अलाह साईं पाण थो फरमाए, असांखे गाइड थो करे। अलाह साईं असांखे ॿुधाए थो त मग़रूर ऐं तकबर वारो माण्हू ऐं वॾाई कंदड़ ऐं पाण खे पढ़ाईंदड़ वारो माण्हू अलाह पसंदि नथो करे, उनखे दोस्त नथो रखे। इन खां वधीक ॿी कहिड़ी बदनसीबी हूंदी जो इंसानु अलाह जी दोस्तीअ खां महरूम थी वञे, अलाह हुनखे दोस्त न रखे पंहिंजो। इन खां वधीक ॿियो कहिड़ो निभाग हूंदो कंहिं बि माण्हू जे लाइ। इन करे गुरूर ऐं तकबर कंहिं सूरत में न करिणो आहे, उन खां पासो करिणो आहे। ऐं का ख़ुशी मिले थी, का अलाह जी इनायत थी वञे, का अता थी वञे, को असांजी औलाद तरक़ी करे वियो, असांजो को बिज़नेस में तरक़ी थी वई, रिस्क रोज़ी कुशादो थी वियो, को भाग वरियो असांजो कंहिं बि मामले में, त उन में वॾाई न आहे करणी, उन में तकबर न आहे करिणो। ख़ुशि थियण खां अलाह साईं मना कयो आहे, ख़ुशी न करियो। त इन जो मतिलबु इहो न आहे त ख़ुशि बि न थियो, शुकुर बि न कयो, बल्कि आउट ऑफ कंट्रोल न थियो, मग़रूर न थी वञो उन ते, त बसि पंहिंजी कामयाबीअ ते तव्हां गुरूर में अची वञो। त सब्र त असांखे हर हाल में करिणो आहे, चाहे कुझु असांखे अलाह अता थो करे, चाहे कुझु अलाह असांखां मोटाए थो वठे। त ॿिन्ही हालतुनि में इहो इन जो मतिलबु इहो ई आहे त सब्र करणु, पाण ते कंट्रोल रखणु, बर्दाश्त करणु, पंहिंजी हद में रहणु। न ॾुख में इंसानु सफ़ा अफ़सोस में एॾो ॿुॾी वञे जो बिल्कुलु ई नाशुक्रो थी वञे, कुफ़र जा कलमा ॻाल्हाए, ऐं न ई ख़ुशीअ में इंसानु एॾो मग़रूर थी वञे, एॾो लय में अची वञे जो पाण जहिड़ो कंहिंखे सम्झे ई न। त अलाह साईं पसंदि नथो करे इहो जेको तकबर ऐं वॾाई आहे, गुरूर आहे, हठ आहे, आकड़ आहे, लय आहे, अलाह खे बिल्कुलु पसंदि न आहे। अलाह साईं खे आजिज़ी पसंदि आहे, निमाणा माण्हू, आजिज़ीअ में रहण वारा,
ख़ुशीअ में बि शुकुरु कनि, दुख में सब्रु कनि, पंहिंजो पाण खे ज़ब्त ऐं कंट्रोल में रखनि। उहे माण्हू अलाह साईं खे वधीक पसंदि आहिनि, जेके कंट्रोल खां निकिरी वञनि, जेके पाण न संभाले सघनि, दुख में बि सुख में बि। अलाह साईं उन्हनि माण्हुनि खे पसंदि नथो करे। सो अलाह असां सभिनीनि खे हिदायत ॾे त असां इन्हनि ॻाल्हियुनि खे पढ़ूं, सम्झूं ऐं दिलि सां इन्हनि ते अमल कयूं। रब तौफ़ीक़ ॾींदो सभिनी खे। इहा दुआ आहे मुंहिंजी। आमीन।